अगर असां ॾिसूं त सनातन धर्म जा किताब ख़ुदा जे बारे में छा था चवनि त लिखियलु आहे। अगर तव्हां पढ़ंदो चंदोग्या उपनिषद आदिया 6 भाग 2 ऐं श्लोका पहिरीं, उन में लिखियलु आहे एकम इविदित्रम, मतिलबु भॻवानु सिर्फ़ु हिकु आहे, ॿियो कोई भॻवानु न आहे। ऐं अगर तव्हां पढ़ंदो श्वेता उपनिषद आदिया 6 श्लोका 9 ना चासि कसित जनिता न जिदिपा, उन भगवान जा कोई भी वालदेन न अथसि, न माता अथसि न पिता अथसि। अगर तव्हां पढ़ंदो श्वेता उपनिषद आदिया 4 श्लोका 19 ना तस्या प्रतिमा अस्ति, उन भगवान जी का भी प्रतिमा न आहे, का भी पेंटिंग न अथसि, का भी इमेज न अथसि। अगर कोई चवे तो त भगवान जी इमेज आहे, भगवान के कोई इमेज ॾिए थो त असां उनखे ॿुधाईंदासीं त तव्हां श्वेता उपनिषद आदिया 4 श्लोका 19 जे ख़िलाफ़ था वञो। ऐं लिखियलु आहे श्वेता उपनिषद आदिया 4 श्लोका 20 तस्या रूपम न